नाज़िन खे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध हाई कोर्ट टिकटॉक ते पाबंदी जो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे त सिंध हाई कोर्ट लिपसिंग एप्लीकेशन टिकटॉक ते पाबंदी ख़िलाफ़ पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे, जंहिंमें पीटीए जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त पीटीए 30 जून ते टिकटॉक खे सॼे मुल्क में बंदि करे छॾियो हो। अवांखे आगाह कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे सिंध हाई कोर्ट टिकटॉक ते पाबंदी जो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं महताब शरखान जी। महताब, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट टिकटॉक ते पाबंदी वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट टिकटॉक ते पाबंदी ख़िलाफ़ पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे, जंहिंमें पीटीए जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त पीटीए 30 जून ते टिकटॉक खे सॼे मुल्क में बंदि करे छॾियो हुयो। ॿुधणीअ दौरान अदालत पीटीए जे वकील खे चयो आहे त पीटीए जी शिकायत मुतनन जी दरख़्वास्त ते 5 जुलाई ते फ़ैसिलो करे ऐं उन ते पीटीए अख़्तियारनि जी अदालत खे मुक़ररु तारीख़ ते फ़ैसिलो करण जी ख़ातिरी कराई। तव्हांखे ॿुधाईंदो त अदालत पीटीए खे टिकटॉक बंदि करण वारी दरख़्वास्त सुनाइण जो हुकुम ॾिनो। टिकटॉक जी पाबंदी जो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। वधीक 5 जुलाई कई आहे। तव्हांखे ॿुधाईंदो उन खां अॻु पेशावर हाई कोर्ट ने बि टिकटॉक ते पाबंदी लॻाई छॾी, पर अदालत जी ॿी बेंच पाबंदी खे कलाकनि तक छॾियो। जी वॾी महिरबानी जी महताब, आगाह करण लाइ।